महिरबानी। तमामु ॾुखियो मौज़ू आहे माउ। अम्मा रुगो न पर माउ। तव्हीं जेके हिते वेठा आहियो तव्हां सभिनी जे अंदरि कंहिं न कंहिं कुंड में तव्हांजी माउ मौजूदु आहे। तव्हीं जेको कुझु आहियो उनजे पस मंज़र में तव्हांजी माउ आहे। माउ 4 अरब 60 करोड़ साल पुरानी धरती है। उनमें 2.5-3 अरब थिया आहिनि साल ज़िंदगी खे आहे। उनमें 6 मिलियन थिया आहिनि इंसान खे आहे। होमो इरेक्टस, होमो सेपियंस, सेपियंस, नेंडरथाल। पर इंसान जी पैदाइश खां अॻु में बि माउ हुई। डायनासोर जी माउ हुई, गेंडे जी माउ हुई, शींहं जी माउ हुई, एलिगेटर जी माउ आहे, झिरकीअ जी माउ आहे ऐं शींहं जी माउ आहे। माउ जंहिंजे लाइ दुनिया में लफ़्ज़ बि हिकिड़ो आहे, ॿिया लफ़्ज़ तब्दील थियनि था। सिंधियुनि जी माउ, उर्दू में मां, मां जी, पंजाबी में, हिंदी में, माता संस्कृत में, मात बलोची में, मदर इंग्लिश में, मुतर जर्मनी में, मुतेरा ग्रीक में, मैरी फ्रेंच में, माँ माँ मीम उम्मू मुंह अरबिक माँ। इंसान हज़ारे साल हेॾां वियो तॾहिं बि माउ जो लफ़्ज़ साॻियो आहे। जे उतां अफ्रीका कॉन्टिनेंट मां हलंदो हलंदो हलियो वियो नॉर्थ अमेरिका तॾहिं बि माउ साॻी आहे। जे फिरंदो फिरंदो ऑस्ट्रेलिया हलियो वियो तॾहिं बि माउ साॻी आहे। उहा माउ जेका यूनिक लफ़्ज़ आहे, उहा मां अजीब ग़रीब मौज़ू उन ते ॻाल्हाइजे। आउं सम्झां थो त मां रोज़ थींदड़ हिकिड़ो मौजज़ो आहे। हर रोज़ जेकॾहिं तव्हांजे घरनि में को मौजज़ो थिए थो त उहा माउ आहे। जेकॾहिं को हलंदड़ फिरंदड़ आस पास ख़ुदा आहे त उहो माउ आहे। उहो ख़ुदा जेके छुही सघिजे, उहो ख़ुदा जेके ॾिसी सघिजे, उहो ख़ुदा जेके ॿुधी सघिजे, उहो ख़ुदा जेको रोज़ तव्हांजे मथां तव्हांजी परघोर लाइ पाण हाज़िर नाज़िर आहे, उहो ख़ुदा माउनि जे रूप में हर घर में मौजूदु आहे। मां बिना ज़बान जे ॻाल्हि सम्झंदड़ आहे। दुनिया खे सम्झण लाइ ज़बान खपे। मां तव्हांजे बॉडी लैंग्वेज मां, तव्हांजे निहारण मां, तव्हांजे चपनि मां, तव्हांजे पासे वराइण मां, तव्हांजे प्लेट खणण मां, प्लेट रखण मां, तव्हांजे घर में पेर रखण मां ऐं घर मां निकिरण मां सम्झी थी वञे त मुंहिंजो बच्चो, मुंहिंजी धीअ, मुंहिंजो पुटु छा पियो सोचे। बिना ज़बान। मां बिना कननि जे ॿुधंदड़ कन आहे। मां बिना सूंघण जे हस जे पुट जी तकलीफ़ खे सूंघे वठे थी। मां बिना अखियुनि जे तव्हांजे तकलीफ़ खे को नाबीन जीअं महसूसु करे के माण्हूअ जी के कमरे में मौजूदगीअ खे, ईअं मां जेका निंड में खट ते सुथल आहे, सा पंहिंजे पुट ऐं धीअ जे खड़के ते उहा बिना ॾिसण जे मां सुजाॻ थियो। उहो खड़को ॿुधायो छॾेसि त मुंहिंजो बच्चो कमरे में आयो आहे। मां ते सिंध में अञा कमु थियो किथे आहे? जी ज़रीना बलोच त मुंहिंजी माउ आहे, पर ॿियनि वॾियुनि माउनि ते किथे कमु थियो आहे? सवेल आपा शम्स अब्बासी ते ॻाल्हि ॿोल थी, उन माउ ते कमु थियणु खपे। दादी लीला ते, आपा ख़ैरुन्निसा जाफ़री ते, डॉक्टर कमर वाहिद ते, लीला बाना ते, सुमेरा ज़रीन ते, उन्हनि माउनि ते जेके हर वक़्तु, आपा मरियम नुहाणी ते, जेके माऊं बि हुयूं जिन इंतज़ाम बि कया थे, दुनिया बि संभाली थे। मुंहिंजी माउ इहे सभु शयूं त हुयूं। इहे निगाहूं, इहे भरजलो,
इहो सहारो या टेक, इहो आसरो या उम्मीद, उहा सभु माण्हू हूंदियूं। पर मुंहिंजी माउ हिकिड़ी वेड़ू, हिकिड़ी फाइटर हुई, हिकिड़ी रोज़ जंग कंदड़ हुई। जंग सियासत में बि, जंग फन में बि, जंग किताबनि में बि, पर रोज़ सोचुनि में बि, अकेलाइन में बि, तन्हाइन में बि, जंहिंजे मुड़ुस जूं ॿियूं 3 ज़ालूं ॿियूं हुजनि। तव्हां मां कहिड़ी औरत आहे जेका उन क्राइसिस में, ऐं चैलेंज थो कयां, ॿियूं कहिड़ियूं औरतूं आहिनि जिन सां गॾु 3 पहाजूं ॿियूं हुजनि, हू 4थी ज़ाल हुजे, उन खां पोइ बि अदीब हुजे, उस्ताद हुजे, फनकार हुजे, फाइटर हुजे, सरेंडर न करे, गोॾा न खोड़े, शिकस्त न तस्लीम करे, दुनिया तां आसरो ऐं उम्मीद न पले छॾे त मुड़ुसु छॾे वियो, या मुड़ुसु कोन्हे, या मुड़ुसु ॿिए पासे आहे, बचा नंढड़ा आहिनि, पोइ वरी फन, पोइ वरी किताब, पोइ वरी इल्मु, पोइ वरी शाइरी, पोइ वरी पोइट्री। त उहा माउ जेका कुझु अमा हुई, उन जे पस मंज़र में उनजा उस्ताद, उनजो घर, उनजा मिट माइट, उहे सभु हुआ, पर अमा जेको कुझु हुई उन जे पस मंज़र में रसूल बख्श पलीजो। पर इहा हाफ ॻाल्हि आहे, इनकम्पलीट ॻाल्हि आहे। रसूल बख्श पलीजो बि जेको कुझु हो उन जे पस मंज़र में ज़रीना बलोच हुई। माण्हू समाजी दबाव में अची पीअनि जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि, भाउरनि जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि, मुड़ुसनि जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि। ज़ालुनि जी ॻाल्हि कोन कबी आहे, धीअ जी ॻाल्हि कोन कबी आहे, भेण जी ॻाल्हि कान कबी आहे, माउ जी ॻाल्हि कान कबी आहे। माउ जो नालो बि कोन वठिबो आहे। सिंधी समाज में चइबो आहे ॿारनि सां गॾु निकितल आहियां। सिंधी समाज में चइबो आहे घर में पैर कान्हे, माई चवंदी आहे। सिंधी समाज में अञा जे पैर वधी अधी नूरुल्दा शाह जी ज़ात भाई हुजनि त चवंदा आहिनि पाक पिया अचनि। माईअ जो नालो कोन खणबो आहे। आउं सम्झां थो हिन रूह ज़मीन ते जेकॾहिं हक़ीक़ी पाक आहिनि त उहे माऊं आहिनि। तंहिंजे करे जीजी ज़रीना बलोच मूंखे नंढपण में गोरकी जे कंहिं जाइ ते लिखियलु आहे त चई त मूंखे पादरिन वारो, मुलनि ऐं पंडितनि वारो ख़ुदा न खपे, जेको ख़ुदा चवे थो त हीअं न कंदे त गुर्ज़ लॻंदई, हीअं न कंदे त टंगींदासीं, हीअं न कंदे त 70 फुट हेठि हलियो वेंदे, हीअं न कंदे त तुंहिंजा नोह छिके कढिबा, हीअं न त तोखे बाहि में साड़बो। गोरकी चए थो मूंखे अम्मा वारो ख़ुदा खपे, जेको प्यार कंदड़ आहे, जेको ड्रिजारींदड़ कोन्हे, जेको दहशत ज़दा कोन थो करे, जेको दोज़ख में कोन थो साड़े, जेको ख़ुदा भाकुरनि में भरे प्यार करे थो, इश्क करे थो, भाए थो, रहनुमाई करे थो। माउ वारो ख़ुदा। मुंहिंजी माउ मूंखे कॾहिं कोन चयो घर में, नेवर, कॾहिं बि न, त ही कमु कंदे गुनाह थींदो, ही कमु कंदे सवाबु थींदो। मुंहिंजी माउ मूंखे चयो त ही कमु ग़लति आहे, ही कमु सुठो आहे। गुनाह ऐं सवाब जो वास्तो न आहे, ग़लति ऐं सुठो आहे। हिन में दुआ थींदई, सवाबु थींदई, हीअं थींदो न। हिन में ही कमु सुठो आहे। असांजो घर हूंदो हीराबाद में, पठान कॉलोनी में, डॉक्टर्स कॉलोनी। उन्हनि ज़माननि में घर में नंढा हुआसीं, ख़ाकरूब मायूं ईंदियूं सफ़ाई लाइ। तव्हां सभिनी जे घरनि में जॾहिं तव्हां नंढड़ा ॿार हो, उन्हनि खे ख़ाकरूबनि खे पाण उन्हनि ज़माने में भंगी चवंदा हुआसीं। असांजे घर में हिकिड़ी ख़ाकरूब औरत ईंदी हुई, उनजो नालो सोनी, अम्मा जी उमिरि जी हुई। पाड़े में उनखे चवंदा सोनी भंगन, उर्दू ॻाल्हाईंदड़नि जो पाड़ो हो पंजाबी, सोनी भंगन। मूं चांहि वेठी पीती 5-6 सालनि जो हुअसि, मुंहिंजे हथ मां प्लेट या चांहि किरी पई। सोनी ओॾी महिल बुहारो पियो ॾिनो या साफ़ करे किचिरे जी टोकरी खणी पई वई। मूं चयोमांसि सोनी ही खण। अम्मा आई, मूंखे कन खां झले उथियार प्यारे जी, चई सोनी कोन्हे, मासी सोनी। मूं चयो मासी सोनी ही खण। चई तूं पाण खणी ॾिस। मूं पाण खणी ॾिनी। मासी सोनी, इहा मुंहिंजी माउ मूंखे सेखारियो
त माण्हू पंहिंजे पोरे ऐं कमकार जे हवाले सां टाइटल कोन हूंदो आहे, माण्हू जो इंडिविजुअल आइडेंटिफिकेशन हूंदी आहे, माण्हू इंसान आहे ऐं इंसान जो इंसान हुअण सभ खां पहिरीं आहे। आउं आयुसि पे घर आयुसि, वकालत शुरू कयमि, घर आयुसि, मींहुं पिए पियो, मुंहिंजी ऑफिस हुई सदर में, उतां आयुसि, गाॾी जिते पार्क करण खां अॻु में गेट वॼायमि, मींहुं हो, बिजली हुई कान, घंटी बिटी बंदि हुई, अंदरां फ़ोन वेठे कयमि, या फ़ोन बि कोन हो शायदि, हारन पे ॾिनमि, ॾिठमि त भरिसां कुतीअ जो लाश पियो, 5 बचा उन्हनि खे चिंबड़िया पिया। ऐं अंदरि आयुसि, गाॾी पार्क कयमि, अम्मा खे चयमि, अम्मा हू जेका कुती पाड़े में जेके पाण किचिरो विचिरो उछलाए ॾींदासीं, सा शायदि ॿाहिरि मींहं में मुई पई आहे, बचा चोंडिया पिया आहिनि, अम्मा कुझु कोन कयो, मूं मानी वञी खाधी या चांहि पीतमि। थोरी देरि खां पोइ अम्मा संदसि कमरे मां शदीद मींहुं पियो, 2 छटियूं खणी आई, मूंखे बाह में विझी चए अयाज़ उथ हलो, मूं ॾिठोमांसि, सम्झी वियुसि, जमाल 2 छटियूं खणी आयासीं, उहे 5 ॿिलीअ जा बच्चा अम्मा ऐं मूं हंज में खया, अम्मा हुनखे घर खणी आई, 3 ॾींहंनि खां पोइ कराची वञिणो हुउसि, कराची वञणु छॾे ॾिनई, खीर खणी, थधो खीर न फ्रिज वारो, उहो ओॿारे उन में थोरो पाणी विझाए त जीअं उहो ॿार हज़म करे सघनि बछड़ा, उन्हनि खे ईंदड़ 2 महीना उहो खीर पीआरींदी रही मुंहिंजी माउ। पोइ जॾहिं उन्हनि ॿारनि खे बचनि खे छॾण जो वक़्तु आयो त चयईं त इन्हनि खे छॾिणो आहे ओ फलाणे शादी हाल जे पोयां, उते खाधो पाधो विराइबो आहे, मार्केट में छॾींदासीं, केरु मारे वेंदो, ॿिलियूं अयाज़ मार्केट में छॾींदो कर जेकॾहिं ॿिलियूं छॾणियूं हुजनि, ऐं शादी हालनि जे पोयां वञी ही नंढड़ा गुलर छॾे अचि, पोइ पाण हली। इहा हुई मुंहिंजी माउ। ख़ैरपुर नौशहर अदीब शाइर त ताज ज़बरदस्त ॻाल्हायो, सभिनि ॻाल्हायो, अदीब शाइर खे आउं छा कयां पंहिंजे घर में, अदीब शाइर, नंढड़े ॿार खे अदीब शाइर माउ कोन खपे, नंढड़े ॿार खे उस्ताद माउ खपे, जेका रोज़ उनखे नयूं शयूं, नई तरबियत, नयूं ॻाल्हियूं सेखारे, उनखे इंसान जो फर, इंसान जो बचो बणाए। इहा माउ आहे, सिंधी माउ हुजे खणी दुनिया जी माउ। मर्दनि जा फ़ैसिला ॾिसो था, मर्द संग चटी में ॾियनि था, का माउ चटीअ में पंहिंजी धीअ ॾींदी? मर्द कारी करे माईअ खे मारे छॾीनि था, का माउ पंहिंजी धीअ खे कारी करे मारींदी? मर्द बदे में धीअ ॾेई छॾीनि था, का माउ बदे में धीअ ॾींदी? मर्द पीउ बेरोज़गार थियण, नौकिरी न करण ते पुट खे घरां कढी छॾींदो आहे, का माउ पंहिंजे बेरोज़गार बचे खे घर मां कढंदी? माउ हिकिड़ी यूनिक शइ आहे, तंहिंजे करे उहा माउ, तव्हां जूं माऊं, मुंहिंजी माउ, पाण सभिनी जूं माऊं। मुंहिंजी माउ सखर, ख़ैरपुर या नौशहरे मां कंहिं जाइ ते आई पई, मेहड़ वटि, मोरे वटि हिकिड़ी छोकिरी चढ़ी गाॾी में, अची भरिसां वेठसि बुरके में। अम्मा पुछियोसि केरु आई, कोन ॿुधाई, रोअण शुरू थी वई। पोइ अम्मा हुनखे वठी आई घर अची असीं ऐं मुंहिंजो भाउ असलम सभु वेठा हुआसीं, छा आहे, केरु आई, हुन सां रस्ते में अलावल कंदी आई। हाणे मूं 3 ज़िला न करे ॿुधायनि त जीअं आइडेंटिफाई न थिए, मूं चई करे सोचे सम्झी चयो त वकील आहियां, मुंहिंजो नौशहरो, ख़ैरपुर, नवाबशाह, फलाणा सखर, त चई त फलाणे पीर जी पोटी आहे, ज़ोरी शादी ते करायूंसि या हक़ ते बख़्शरायूंसि, घरां भॻी आहे। मुंहिंजे वॾे भाउ चयो त हीउ वॾो रिस्क फैक्टर आहे, इनखे वापसि कयूं। मूं बि चयो भाउ सही पियो चए, चई न वापसि, ग़रीब जी छोकिरी हुजे हा त मदद कयूंसि, पर सेठ या वॾेरे या करोड़पति या पीर जी धीउ आहे त हुनखे बेवा छॾे ॾियूं, छाकाणि त पिणसि ताक़तवर आहे, कोन छॾींदीसांसि। पोइ ॿिए ॾींहुं उनखे वठी वई। उन ज़माने में अफ़वाह जो घरो लतीफ़ाबाद में भिटाई हॉस्पिटल जे वेझो, उते हिकिड़ी ॿी छोकिरी बि हूंदी, जबीन काके पोटो, उते वञी उन छोकिरीअ खे उते वञी शेल्टर में भर्ती कराई। कुझु ॾींहंनि खां पोइ उनजो पीउ, माना उन पीर जो पुटु, उहो घर ते आयो, वॾी लोई खणी आयो, अम्मा खे जी पाराई, चई उन राति मुंहिंजी धीअ अलाए केॾां अॻुवा थी हली वई, तो जीजी उनखे बचायो। ऐं पोइ उहा छोकिरी सॼी ज़िंदगी अम्मा खे ख़त लिखंदी रही, ईद कार्ड, अम्मा कॾहिं हुनजो नालो न खयो, न उनजो सिंबॉलिक को ज़िक्र कई, चई हिनजो घर तबाह थी वियो, न ज़िक्र कईंसि, न किथे मेंशन कईंसि, न कंहिं तकरीर में चईंसि। अॼु बि उहा अम्मा जी रस्माऊं निभायां थो त न को ज़ुलो पियो ॿुधायां, न का गादी पियो ॿुधायां, न को घर पियो ॿुधायां। इन क़िस्म जी माउ हुई अम्मा। उन लाइ आउं सिखनि जे गुरुद्वारे में हलियो वेंदो आहियां। अम्मा लंडन में
हिन बख्तावर सां गॾु रहंदी हुई, ससुई सां गॾु रहंदी हुई। उते वॉक कंदे कंदे सिखनि जो गुरुद्वारो आयो त होॾां हली वेंदी हुई, हिंदुनि जो मंदरु आयो त होॾां हली वेंदी हुई, बिहाइनि जो घर आयो, बिहाई हिकिड़ो आहे मज़हब आहे, बिहाइनि जो अहमदिन जो को घर हूंदो त अहमदिन ॾांहुं हली वेंदी हुई। असांजे घर में मुंहिंजी माउ ऐं मुंहिंजे पीउ इहो सेखारियो त कंहिंसां बि को मतभेद कोन्हे। बाबा पंहिंजे धीअनि खां पुछो त तूं शादी किथे कंदी आहीं, जेको दुनिया आॾो बाबा चयो पे सो तकरीरुनि में जेको चई पे उहो घरनि में न करे, ईअं न हो। बाबा जे समूरनि धीअनि, अम्मा जे समूरनि ॿारनि, तव्हां ईअं करे सघंदव अलाए न, ऐं जेके मूंखे ॾिसनि पिया लाइव उहे करे सघंदा न। तव्हां इहो इख़्तियार ॾिनो आहे कंदकोट ऐं जैकबाबाद ऐं कश्मीर ऐं लाड़काणे ऐं थरपारकर ऐं कराची खां ताईं कंहिंजी पंहिंजे न्याणीअ खे जो न्याणी जी चए त बाबा मूंखे हू छोकिरो वणे थो, मुंहिंजी शादी उते करायो। इहो इख़्तियारी कोन्हे, कुहाड़ियूं बि थियूं। अम्मा ऐं बाबा पंहिंजे पुटनि ऐं पंहिंजे धीअनि खे इहो इख़्तियार ॾिनो, पंहिंजे भाइटियुनि भाणेजनि ॾोहिटनि खे इहो इख़्तियार ॾिनो। जंहिंजे करे हिकिड़े सिंबॉलिक तमामु वॾी शख़्सियत हुई, अदीब हुई, शाइर हुई, अलाए छा छा हुई, उस्ताद हुई। Above all, he was a true human being, and I am proud of that. इंसान। महिरबानी।